सा मुमताज करण गुजारिश कंदो त हू इन एकता डे जे हवाले सां हिकिड़ो शेर पेश कर। सिंधी ॿोली जी सिट जितलालन जी आवाज़ ते हिकु हिकु लफ़्ज़ लतीफ़ जो जिते चोॾींहं जी चमकाट उते कारी बाट जिते नाहे नालो लतीफ़ सरकार जो। महिरबानी महिरबानी। जी नाज़रीन, जी त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं तालके पनो आकिल जे हिकु नंढड़े वॾे ॻोठ में हामिद कलवड़ में, जिते DKQ सोशल वेलफेयर एसोसिएशन पारां प्रोग्राम सकाफ़ती प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें तमामु घणा फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम थी रहियो आहे। अचो त संदसि हितां जा आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेका अॼुकल्ह सिलसिलो शुरू थियो आहे माशाअल्लाह सुहिणी सिंध जे लाइ, उनजे बारे में तव्हां कहिड़ी कहिड़ी तयारियूं कयूं आहिनि? सर, असां पंहिंजे DKQ फोरम जे तरफ़ां पहिरीं तारीख़ असांजे उहिदेदारनि हर जेको मुनीर साहब खे ॿुधायो त असां पहिरीं तारीख़ तयारु आहियूं ऐं जहिड़ो बि चैनल असां सां गॾु हुयो असांजो हुन सां तावन आहे ऐं तावन रहंदो। असां मुकमल पंहिंजी तयारी आहे। अजर कटोपी इंशाअल्लाह जेको ॾींहुं आहे मल्हाईंदासीं तव्हां सां गॾु आहियूं इंशाअल्लाह। सही, जेको ॾींहुं मल्हायो थो वञे माशाअल्लाह पूरी सिंध में त मल्हायो वञे, पर ईद खां वधीक त मल्हायो वञे, इनजी छा ख़ासियत आहे? साईं, ख़ासियत इन जी इहा त पंहिंजी सकाफ़त खे असां उजागर कयूं था। असां सिंधी आहियूं ऐं असांजी जेका सकाफ़त आहे इहो ॾींहुं असांजो जेको आहे सकाफ़त मल्हाइण जे लाइ हवाले सां रखियो वियो आहे। ॾींहुं त कोई बि ख़ासि को हिकिड़ो कोन हूंदो आहे सकाफ़त मल्हाइण जे लाइ। हर ॾींहुं जॾहिं तव्हां सोचियो त उहो ॾींहुं तव्हांजे लाइ ईद हूंदो आहे। सो असां इहे जेको सिलसिलो शुरू थियो आहे सकाफ़त मल्हाइण जो सिंध जे हिसाब सां, त पोइ असां DKQ वारनि जेको आहे हिन पंहिंजे ॻोठ जे हिसाब सां हिन सतह ते असां पहिरियों प्रोग्राम इहो शुरू कयो आहे। इनशाला अॻिते बि 1 डिसंबर ताईं जेके बि प्रोग्राम थींदा मुख़्तलिफ़ ॻोठनि में असांजो प्लान आहे त उते प्रोग्राम असां अरेंज कयूं। उन खां बाद में हिकु वॾो जेको तालके लेवल जो प्रोग्राम थींदो 1 डिसंबर। कबीर कुर्बन वारा सिंध में, कबीर कुर्बन वारा सिंध में, मारू मीरानी प्यारा सिंध में, मारू मीरानी प्यारा सिंध में, गूंजन सदा नारा गूंजन सदा, गूंजन सदा नारा गूंजन सदा। सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, गूंजन सदा नारा गूंजन सदा, गूंजन सदा नारा गूंजन सदा। मुख़्तलिफ़ हंधनि तो थींदी वापसि उते ई साॻे मुक़ाम ते जेको आहे मुक़ाम पज़ीर थींदी प्रेस क्लब ताईं। ऐं उन खां अलावा जेको आहे सो त मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में इहे तक़रीबात हलनि थियूं सकाफ़त ॾियारे जे हवाले सां। सो असां सभिनी सिंधियुनि सां गॾु आहियूं ऐं सिंध असांजी आहे जीअं सिंध। साईं, तव्हां कीअं था ॾिसो पिया सकाफ़त खे? सर, असां हींअर अॼु खां शुरूआति करे चुका आहियूं। DKQ असांजो फारम आहे, सोशल फारम आहे, उन जी हवाले सां असां तयारी शुरू कई आहे। अॼु खां उतो शुरूआति कई आहे। इनशाला इहा 1 तारीख़ ताईं हलंदी। असां इनशाला भरपूर हर जॻह ते इहो शइ इहो रंग रचाईंदा रहंदासीं ऐं इनशाला असांजी इहा तयारी रहंदी। असां 1 तारीख़ ते बि इनशाला असां भरपूर शिरकत कंदासीं तालके में रैली। जेके बंद आहिनि या शागिर्द तालीम हासिल नथा कनि उनखे तालीम खे अॻिते कयो त जॾहिं तालीम हूंदी त पाण सभु अॻिते हूंदासीं, जॾहिं तालीम न हूंदी त पाण सभु पोइते हूंदासीं। सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, गूंजन सदा नारा गूंजन सदा, गूंजन सदा नारा गूंजन सदा। सिंध त असांजी पंहिंजी सिंध आहे। असां पूरी सिंध जो जेको आहे सो नंढो वॾो ॿार बच्चो खे इहा ख़बर पई आहे सिंध असांजी अमर आहे ऐं असां पंहिंजे अमर तो जान क़ुर्बान करे सघूं था। जेके धारा जेके आया उहे जेके अॼुकल्ह जेके नारा आणनि था पिया सिंध अलॻि आहे कराची अलॻि आहे, उनजे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? अदा सिंध धरती माउ आहे असांजी, माउ हमेशह माउ ई हूंदी आहे। जेके धारिया इहे बबड़िकियूं हणनि था इहे कॾहिं बि इन्हनि खे असां कामयाबु न थींदासीं। हे जेको असांजो प्रोग्राम हिते थी रहियो आहे ऐं इन जो सबूत ई इहो आहे त असांजे ॿार में नस नस में सिंध समायल आहे ऐं सिंध ते असां जान ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं ॾींदासीं, कॾहिं बि कोन हटंदासीं।
हे प्रोग्राम इंशाअल्लाह ताला ईअं थींदा रहंदा। ईअं पंहिंजी सिंध धरती ते सिंध माउ ते जान ॾियण लाइ हर माण्हू फ़र्ज़ु तयारु हूंदो। हे त अञा नंढड़ी शुरूआति आहे। इंशाअल्लाह ताला ॾींहों ॾींहुं इहे जेके असांजा नौजवान ॾिसो था पिया हिते जेके आयल आहिनि, इहे इन्हनि में इहो कल्चर असांखे ॾियणो आहे। असां वॾनि मां इहे सिखंदा, वॾनि मां ई थींदा। त धरती छा आहे, पंहिंजी सिंध छा आहे, इन मां ई इहे शइ सिखी सघनि था पिया। ऐं असां कंहिं ॾहें बि कंहिं शइ में हटण लाइ तयारु न आहियूं। सिंध असांजी धरती माउ आहे ऐं सिंध असांजी आहे। माशाअल्लाह, सिंध त असांजी अमड़ माउ आहे। ऐं जेके अॼुकल्ह नओं नस्ल आहे उन खे पैगाम ॾियनि था। असल में हे प्रोग्राम जेके तव्हांजे तवसुल सां, तव्हांजी मीडिया जे तवसुल सां सभु नौजवाननि ते संगत ते वञनि था पिया, ॿारनि बचनि ते वञनि था पिया, उन मां इहो ई सबक़ु सिखंदा त जेके हे जेको नौजवान आहिनि या जेको असांजो फोरम हाणे हे प्रोग्राम कयो आहे, इन में असांजा ॾिसो काफ़ी नंढा नौजवान आहिनि, उन्हनि खे इन में शऊर अचे थो, इन्हनि खे ख़बर पए थी पई त यार असांजो कल्चर कहिड़ो आहे, असां सिंध जे बारे में छा था करे सघूं, या असांजा वॾा छा करे विया आहिनि, या असांखे छा करिणो खपे। इहो पैगाम जीअं तव्हांजे थ्रू बि मिले पियो ऐं अहिड़े प्रोग्राम जे ज़रिए बि हर हिकु ताईं वञे त जीअं हर असांजे सिंधी ॿार खे, पंहिंजे भाइरनि खे सभु ख़बर पए त यार असां जो सिंध जो हक़ु आहे असांजे मथां ऐं उहो असां हक़ु पंहिंजो अदा कयूं। कबीर कुर्बन वारा सिंध में, कबीर कुर्बन वारा सिंध में, मारू मीरानी प्यारा सिंध में, मारू मीरानी प्यारा सिंध में, गूंजन सदा नारा गूंजन सदा, गूंजन सदा नारा गूंजन सदा। सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, सिंधो अमर जा प्यारी सिंधो जा, गूंजन सदा नारा गूंजन सदा, गूंजन सदा नारा गूंजन सदा। तव्हां दोस्तनि जा वीज़ ॿुधा ऐं फ़नकार जे बि तव्हां फ़न ॾेखारियोसीं। उन खां अलावा डांस कई वई, सिंधी गीतनि ते डांस कई वई, झुमरियूं पाती वियूं ऐं जोश जज़्बो ॾेखारियो वियो। कैमरामैन मनोहर टे सां गॾु अयाज़ अब्बास। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।